मां सम्झां थी त इंसान ग़लतीअ जो घर आहे। थी सघे थो त तोखां बि का ग़लती थी हुजे, जेकॾहिं मूंखे ॿुधाईंदीअ न त मसइले जो हल कीअं थींदो। आपी, मूंखां तमामु वॾी ग़लती थी वई आहे। मां त हाणे कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ बि न आहियां रही। सोनी, तूं ये कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी? हा आपी, आई एम सॉरी। आपी, मूंसां तमामु वॾो धोखो थियो आहे। मूंखे ॿुधाए मुंहिंजी सोनी, त तोखे कंहिं धोखो ॾिनो आहे? मूंखे नालो ॿुधाए त हुनखे मां पाणे ई ॾिसी वठंदसि। आपी, जॾहिं मां कॉलेज वेंदी हुयमि, हिकु अयाज़ नाले छोकिरो कॉलेज जे गेट ते रोज़ मुंहिंजे लाइ गुलाब जा गुल खणी ईंदो हुयो। तव्हां मूंखे सुठा इंसान था लॻो। थैंक यू। पर तव्हांखे कीअं ख़बर पई त मां सुठो इंसान आहियां? जेको इंसान ॿियनि जे जज़्बनि जो एॾो ख़्यालु करे ऐं जॾहिं बि अचे उन जे लाइ को न को सुहिणो गिफ्ट खणी अचे, त इन खां वधीक सुठो इंसान ॿियो कहिड़ो थी सघे थो? मां सुठो इंसान आहियां या न, पर इहा हक़ीक़त आहे त तव्हां ॾाढा ख़ूबसूरत आहियो। ऐं मां जॾहिं बि तव्हां सां मिलण ईंदो आहियां त कोशिशि कंदो आहियां त को सुठो गिफ्ट तव्हां लाइ वठी। वाकई मां ख़ूबसूरत आहियां या सिर्फ़ु दिलि रखण जे लाइ ईअं ई था चओ? जेकॾहिं तव्हांखे यकीन नथो अचे त पोइ मां सिधो तव्हांजे घर थो हलां ऐं तव्हांजे मम्मी डैडी खां तव्हांजो हथ थो घुरां। वाकई? ॿियो न त। बाक़ी ॻाल्हि रही प्यार करण जी, त यकीन कयो ज़िंदगी में कॾहिं मूं कंहिंजो एतिरो इंतज़ारु नाहे कयो। जेकॾहिं अञा बि तव्हांखे यकीन नथो अचे त तव्हां मूंसां मुंहिंजे घर हलो, पोइ तव्हांखे यकीन अची वेंदो त मां तव्हां सां केतिरो प्यार थो कयां। फ़िलहाल इन जी ज़रूरत न आहे, तव्हां ते यकीन आहे। मुझे हलण जो टाइम थी वियो आहे। वधीक कचहरी सुभाणे कंदासीं। पोइ छा थियो? पोइ मां कॉलेज टाइम ते अक्सर हुन सां मुलाक़ातूं कंदी हुयसि। हिकु ॾींहुं हुन मूं ते ॾाढो ज़ोर रखियो मिलण जे लाइ, ऐं मां हुन सां मिलण जे लाइ हुन जे फ्लैट ते वयसि। ऐं आपी, मां पाण खे रोके कोन सघियसि। उहो कुझु करे वेठसि जेको मूंखे हरगिज़ कोन करणो हुयो। आपी, हाणे मां छा कयां? हाणे त मूं वटि बसि हिकिड़ो ई रस्तो बचियो आहे त मां ख़ुदकुशी करे छॾियां। ॾिस सोनी, पंहिंजो पाण खे संभाल। जेकॾहिं तूं ख़ुदकुशी कंदीअ त बाबा जो छा थींदो? छा बाबा तुंहिंजी अहिड़ी जुदाई जो गम बर्दाश्त करे सघंदो? ऐं मां तोखां सवा अकेली रही सघंदसि? प्लीज़, ये मायूसी वारियूं ॻाल्हियूं न कर। इंशाल्लाह सभु ठीक थी वेंदो। कीअं ठीक थींदो? हू मकार त हाणे मूंसां ॻाल्हाइण जे लाइ बि राज़ी न आहे। खॾ में वञी पए। तूं बिलीव कर, मां तुंहिंजे लाइ कोई सुठो रिश्तो तलाश करे वठंदसि। पर आपी, हिन हालत में मूंखे केरु क़बूल कंदो? हुन हरामी जो हराम मुंहिंजे पेट में आहे। ॾिस सोनी,
तू परेशान न थी, इंशाल्लाह मां सब कुछ सही करे छॾींदसि, पर तेसी ताईं इहा ॻाल्हि पापा ताईं न पहुचे। नताशा, छा ॻाल्हि आहे नताशा, एॾी उदास छो बीठी आई? नताशा, मूड छो ख़राब आहे एॾो? मां त तोसां मिलण आई आहियां। जंहिं घर में मुंहिंजी इज्जत नाहे हुन घर जे भातियुनि सां मां छा ॻाल्हायां? तुंहिंजी कंहिं इज़त न कई आहे, पूरो घर त तोसां एॾो प्यार कंदो आहे। अलाए छा थियो आहे हिन माईअ खे, अखियूं खणी नेड़े ते रखियूं अथसि। मामा मां तो तव्हांखे ॿुधायां त चाची साहिबा जो मूड छो ख़राब आहे। ज़रूर तो कुछ चयो हूंदसि। न मामा, चाची साहिबा जी ख़्वाहिश आहे त मां हुननि जी सिस्टर रोमाना सां शादी कयां। हुन तोसां का अहिड़ी ॻाल्हि कई हुई छा? रुगो ॻाल्हि कई मामा, पोयां पइजी वई हुई। हीअ कॾहिं खां वठी पाण खे घर जो वॾो सम्झण लॻी आहे। हुनजो मथो त ख़राब नाहे थियो जो मुंहिंजे हूंदे मुंहिंजे पुट जो रिश्तो पंहिंजी मर्ज़ी सां थी करणु चाहे। मां अञा जेरी आहियां। पोइ तो छा चयसि? मूं साफ़ साफ़ इनकार करे छॾियो। चयोमांसि त मां जंहिंखे चाहींदो आहियां मां हुन सां ई शादी कंदुसि, या जिते मुंहिंजी मम्मा चवंदी मां उते शादी कंदुसि। तंहिं ॻाल्हि ते चाची साहिबा कावड़जी पई। सुठो कयो जो तो इनकार करे छॾियो। हीअ औरत चाहे थी त पंहिंजी भेण खे हिन घर में आणे ताकि ॿई भेनूं हिन घर में हुक्मरानी कनि, पर मां इहो हरगिज़ कोन थियण ॾींदसि। तव्हां बिल्कुलु सही था चओ मामा, हुन औरत जी नीयत में खोट आहे। तो घर ते हुक्मरानी थी करणु चाहे। मतां हीअ नौमान खे चवे ऐं नौमान तोखे राज़ी करण जी कोशिश करे, तो साफ़ साफ़ इनकार करे छॾिजां। जी मामा, मां ईअं ई कंदुसि। ओके। आ जानी, कीअं आई? मंज़िल, मां ॾाढो परेशान आहियां। ख़ैर त आहे, तूं परेशान छो आहीं? जेकॾहिं तूं मुंहिंजे लाइ परेशान आहीं न त तोखे बिल्कुलु परेशान थियण जी ज़रूरत न आहे। मां तुंहिंजो आहियां ऐं तुंहिंजो ई रहंदुसि। न यार, मां पंहिंजी नंढी भेण सोनिया लाइ परेशान आहियां। तूं हुन लाइ परेशान छो आहीं? चेरी, हूअ तोखां वधीक चालाक ऐं होशियार आहे। हूअ पंहिंजे लाइ प्यार ॻोल्हे वठंदी। यार प्लीज, मज़ाक खे छॾ, बी सीरियस। ओके ओके, बी सीरियस। अच्छा, तूं हुन लाइ परेशान छो आहीं? किथे सोनी तोखे मुंहिंजे हवाले सां तंग त नथी करे? न यार, सोनिया सां हिकिड़ो मसइलो थी वियो आहे। मां चाहियां थी त उन मसइले जो हल पाण ॿई मिली करे तलाश कयूं। प्लीज़, मां चाहियां थी त तूं थोरी देरि जे लाइ असांजे घर अच। ठीकु आहे जानी, मां अचां थो। बिल्कुलु, मां जल्दी थो अचां। ओके। तव्हां मंज़र खे सम्झायो या न? जानम, कहिड़ी तकड़ आहे। मां हुन मौक़े जी तलाश में आहियां। जीअं ई मूंखे मौक़ो मिलंदो मां मंज़र खे सम्झाए वठंदुसि। इहे न थिए जो तव्हां खे मौक़े जी तलाश में हुजो ऐं हू मंज़र जो रिश्तो ॿियो किथे करे वठनि। इहो मुमकिन ई न आहे। हू मुंहिंजो भाटियो आहे। मुंहिंजी मर्ज़ी खां सवाइ हू कुझु बि कोन कंदो।
मंज़र जो रिश्तो मां पाण ई कराईंदुसि, तूं परेशान थियण छॾे ॾे। हिन घर में तुंहिंजी ऐं मुंहिंजी जेकी इज़त आहे न, हुन जो अंदाज़ो तोखे जल्द थी वेंदो। छा मतिलबु आहे तुंहिंजो त मुंहिंजी हिन घर में इज़त ई न आहे? नुमान साहब, मुंहिंजा अॼोका लफ़्ज़ न कंहिं डायरीअ जे पने ते लिखी छॾ, मतां सुभाणे विसरी वञनि। असांखां सलाह मशवरो करण जे सवाइ हू मंज़र जो रिश्तो ॿियो किथे कराए छॾींदा ऐं मयार लाहिण लाइ मंगणे में हलण जे लाइ चवंदा। जे भाॼा ऐं अदा ईअं कयो त पाण ई घर ई छॾे हलिया हलंदासीं। मुंहिंजो बि हिन घर में ओतिरो ई हक़ आहे जेतिरो हिन घर में वॾे भाउ जो आहे, ऐं मंज़र मुंहिंजो भाइटियो आहे ऐं मां हुनजो वॾो आहियां। अदा वॾो मंज़र जे रिश्ते जे बारे में मूंखां का बि सलाह न वठंदो। तव्हां वियो, मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे। हाँ चाहे मां हाणे ॿुधाए कहिड़ी परेशानी आहे मुंहिंजी जान खे? मंज़र, मुंहिंजी नंढी भेण सोनिया सां हिकु अयाज़ नाले छोकिरे धोखो कयो आहे। सोनिया हुन सां प्यार कंदी हुई ऐं हू ॿुधाए न, चुप छो थी आहीं? छा थियो? मंज़र, तोखे त ख़बर आहे त असांजी माउ हिन दुनिया में नाहे रही। सोनिया जी भेण बि मां आहियां ऐं माउ बि। खुशबू तूं मूंखे हुन छोकिरे जो नंबर थी ॾे, ॾिसी थो वठांसि। को फ़ाइदो न आहे। जे माण्हूअ में माणपो न हुजे उनखे असां ॻोल्हे छा कंदासीं? हुन सां विढ़ण या हुन ते केस करण मां छा वरंदो? मतलब त हुन माण्हू हेॾी वॾी ज्यादती कई असां सां ऐं असां हुनखे छॾे ॾियूं? ॿियो करे बि छा था सघूं? इहो करण सां वरी बि असांजी इज़त ते दाग लॻंदो। हा ईअं त आहे खुशबू, पर हुनखे कुझु न कुझु त करणो ई पवंदो न त हू कमीनो ॿियनि छोकिरनि जी ज़िंदगी सां खेॾंदो। असल में ग़लती सोनिया जी आहे न, वो हुन सां गॾु फ्लैट ते वञे हा ऐं न हीअ नौबत अचे हा। मां इलाही परेशान आहियां, मां छा कयां? तूं ई न मसइले खे हल करे सघीं थो। मां सम्झुमि कोन। तूं मुंहिंजी भेण सोनिया सां शादी कर। खुशबू, इहो तूं छा पई चई? मां तोसां बेइंतहा मोहबत कंदो आहियां, मां सोनिया सां शादी कीअं थो करे सघां? मंज़र, मूंखे इहा ख़बर आहे त तूं मूंसां बेहद प्यार कंदो आहीं। जेकर तूं सोनिया सां शादी न कई तो वो खुदकुशी करे छॾींदी। इहो सदो बाबा बर्दाश्त न करे सघंदो ऐं थी सघे त मां बि सोनिया सां गॾु ज़हर बि पंहिंजो अंत आणे छॾियां। इहो कीअं मुमकिन आहे खुशबू? न न, मां तोखां सवाइ जी कोन सघंदुसि। ऐं मां सोनिया खां सवाइ। मंज़र, तोखे मुंहिंजो कसम आहे, प्लीज़। तोखे यादि आहे त तूं चवंदो हुई कि तूं मुंहिंजी हर ख्वाहिश जो ख़्यालु रखंदे। प्लीज़ खुशबू, पर इहा सम मुंहिंजी आख़िरी ख्वाहिश आहे। खुशबू, मां तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा नथो ॾिसी सघां। सोनिया सां शादी त कयां, पर तुंहिंजो छा थी? मूंखे मुंहिंजे नसीब ते छॾे ॾे। अल्लाह पाक मुंहिंजो ज़रूरु भलो कर।
मंज़र सोनिया चाहे आणण में देर कई है, मां ॾिसांसि थी। ऐं इहो बि ॿुधायांसि थी त मंज़र तोसां शादी करण जे लाइ राज़ी थी वियो आहे। जेकॾहिं असां ॿई हली हुनखे इहो ॿुधायूं त हुनजे दिलि तां ॿाहिरि हल्को थी वेंदो। सोनी तू छा थी करे? मां तुझे लाइ जतन थी करे आई तू। छॾियो आपी, मां तव्हांजो प्यार कुर्बान थींदे नथी ॾिसी सघां। सोनी सोनी प्लीज पंहिंजो पाण खे संभाल। ॾिस सोनी, अॼु खां पोइ मां तोखे प्यार कंदुसि। मूंखे ॿिए कंहिंजे हिसे जो प्यार रात में न घुर्जे। मूंखे पंहिंजो प्यार न मिलियो, मूंखे हाणे जीअण जो को बि हक़ न आहे। सोनिया, मंज़र मुझो दोस्त आहे, मुझो प्यार न है। तू समझण जी कोशिश कर। सोनिया, तूं ॾाढी खूबसूरत आहीं। यू आर वेरी ब्यूटीफुल। मां तोसां वाइदो थो कयां त मां तोसां ई शादी कंदुसि। पर मां त हाणे पंहिंजे पाण खे कंहिंजे बि क़ाबिल नथी सम्झां। मूंखे छॾियो त मां पंहिंजी हिन दागदार ज़िंदगी जो अंत आणियां। मूं वटि ॿियो को बि रस्तो न आहे बचो सिवाय ख़ुदकुशी जे। चरी नथी सोनी, तू न बेहया ऐं मकार छोकिरे जे करे पंहिंजी खूबसूरत ज़िंदगीअ जो अंत आणण जो ख़्याल पंहिंजे दिलि मां कढी छॾ। मां तोसां वाइदो थो कयां त मां कॾहिं बि तोखे हुन ग़लतीअ जो अहसासु थियण न ॾींदुसि। वाकई तूं सच थो चवे? छा तूं मूं जहिड़ी गुनाहगार छोकिरी खे सॼी ज़िंदगी पंहिंजो करे सघे? तोसां वाइदो थो कयां त सॼी ज़िंदगी तुंहिंजो ई रहंदुसि। सरकार किथे गुम आयो? मोटी अचो। आउं मोटी आयो आहियां। कहिड़ो फ़र्क़ु थो पए तव्हांजे अचण सां? तव्हां आयो बि त छा ऐं न आयो बि त छा? तव्हांखे कहिड़ी परवाह? फिक्र करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अलाह जी महिरबानी सां पाण वटि बंगलो आहे, धन दौलत आहे, नौजवान पुट आहे, बिज़नेस आहे पंहिंजो। मां मञां थी त सभु कुझु आहे, पर छा? ॿुधाए खणी। मां चाहियां थी त पंहिंजे पुट मंज़र जी शादीअ जो कुझु कजे। अच्छा, इन जे लाइ परेशान आहीं? मुंहिंजो पुट मंज़र लखनि में हिकु आहे। केरु इनकार कंदो उनखे रिश्ते ॾियण खां? चरे जिथां दिलि चवंदसि न उते ई रिश्तो कराईंदासूंसि। पर मुंहिंजी दिलि चवे थी त मां पंहिंजे पुट मंज़र जी शादी उनजी मर्ज़ीअ सां करायां। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। इहो त मंज़र साहिब खां पुछी ॾिसो, जिथां हुनजी दिलि चवे उतां हुनजो रिश्तो कराए वठंदासीं। उहो त ठीकु आहे, पर तव्हांजी नंढी भॼी नताशा जो ज़ोर आहे त मंज़र जी शादी उनजी नंढी भेण सां थिए। जेकॾहिं ईअं थिए थो त इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे।
पर इहो सभु कुझु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं मंज़र राज़ी थिए। मंज़र त राज़ी नाहे, पर नताशा साहिबा जो ज़िद आहे त मंज़र जी शादी हुनजी नंढी भेण सां ई थींदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।